अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो वसन वेड़ी चा ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां 15 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखियो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 16 किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन चश्मे ते गौर कयो त हिन चश्मे में तव्हांखे कैमरामैन ऐं हिन वसन वेड़ीचा जी पूरी टीम जो अक्स नज़र ईंदो। दोस्तों हिन चश्मे में हिन वसन वेड़ीचा ड्रामे जे पूरी टीम जो अक्स हिन चश्मे में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 17 किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ औरत हिन वक़्तु हिन चांहि में हीअ पती विझी रही आहे ऐं दोस्तों वरी 1 सेकेंड बाद दोस्तों हुन में खंडु विझी रही आहे ऐं दोस्तों वरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकेंडनि खां पोइ हीअ चांहि तयारु बि थी वई। हाणे दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे? हाणे दोस्तों ॾिसो त हिन वक़्तु हीअ औरत हिन चांहि में पती विझी रही आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड खां पोइ इन साॻिए चांहि में वरी खंडु विझी रही आहे ऐं दोस्तों वरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकेंडनि खां पोइ उहा चांहि तयारु बि थी वेंदी आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकेंड जे अंदरि चांहि कीअं थी तयारु थी सघे? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 18 किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते फॉर्म नज़र अची रहियो आहे। दोस्तों उहो फॉर्म जेको एक्टर जे चेहरे जे तरफ़ कंदा आहिनि त जीअं एक्टर जो चेहरो रोशन थी सघे ऐं रोशन नज़र अचे कैमरा में। दोस्तों हीअ फॉर्म रोशनी छिकींदो आहे सिज जी। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे इन ड्रामे में। मिस्टेक नंबर 19 किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ छोकिरी कैमरा में निहारे रही आहे। दोस्तों शायदि हिनखे डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त कैमरा में न निहारणो आहे। दोस्तों हिन कैमरा में निहारे छॾियो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 20 किस्त नंबर 5। ऐं दोस्तों वरी तव्हां हिन सीन में ॾिसो त हिन सीन में बि हीअ छोकिरी कैमरा में निहारे रही आहे। दोस्तों हिन कैमरा में निहारे छॾियो, इहा बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। हाणे दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ बि मिस्टेक आहे या न आहे। दोस्तों मुंहिंजे हिसाब सां त हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 21 किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन भित ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 22 किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में बि तव्हां ॾिसो त हीउ शख़्स कैमरा में निहारे रहिया आहिनि। दोस्तों हिननि खे डायरेक्टर इहो कोन सम्झायो त कैमरा में नाहे निहारणो। दोस्तों हीअ बि अहिड़ा अदाकार खणंदा आहिनि 1-2 मिंटनि जे सीन लाइ जिन खे सही तरीक़े सां सम्झाए बि न सघंदा। दोस्तों हिन चइनी शख़्सनि कैमरा में निहारे छॾियो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई इन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि।
उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।